उमर कब्ज़ो कयो, उस्मान कब्ज़ो कयो, छा अली एतिरो कमज़ोर हुओ? ॻाल्हायो छो नथा? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चवंदा आहिनि ॼट ऐं फट खे ॿधी छॾिजे। चवे बि पाण तो बिला फसल त पोइ उन्हनि खे ॻाल्हाई छो थो? ख़बर पई त बिला फसल न आहे। सुभान अल्लाह। हैदर करार कंहिंखे पंहिंजो हक़ खाइण ॾे। मटियारीअ जे वाणे जा पैसा कोई मुस्लमान नथो खाई सघे। हैदराबाद जे वाणे जा पैसा कोई नथो खाई सघे। ॻाल्हायो छो नथा? साहबा उहे साहबी हुआ जेके हज़रत अलीअ जो हक़ पिया हज़म करनि ऐं अलीअ चुप करे ॾिसंदो रहियो आहे। हैदर करार चयुसि त हले थो या नथो हले? वो शिदी वो कारा चई मां नथो हलां। ऐं घोड़े जे लगाम खे वरितईंसि। चई हले थो? चए थो बाबा मूंखे देरि थिए थी पई, मूंखे पंहिंजे कम सां वञिणो आहे, घर वञिणो आहे। चई न हलंदी। हीअं जो छिकी त घोड़े जा पेर हेठि लही विया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शीदी ॾिठो न गप वा न पाणी आ, पत्थर वारी ज़मीन आ, घोड़ो हेठि लही वियो आहे। चए थो बाबा नालो छा अथई? तुंहिंजो नालो छा आहे? चई अली। चई हा शेरे ख़ुदा तूं आ? चई हा मां आहियां। चई घोड़ो कढी ॾे मां हलां थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। घोड़ो कढी ॾे मां हलां थो। हैदर करार हीअं जो मथे कयो त घोड़ो निकिरी आयो। अरे मैं थी पासे त मुल्ला हिकिड़े खे जो त कढी ॾेखार। गप मां पंहिंजी ठगीअ नथो कढी सघे। सभु तालिब वठी आ तॾहिं त ठगी निकिरई, पोइ बि मुश्किल। हैदर करार शीदीअ खे वठी सिधो नबीअ जी दरबार में आयो। घोड़े ते साईं वठी आयो आहियां। महबूब फरमाइनि तालीअ पाण आयो या ज़ोरी आंदुई? चई साईं अचे ई कोन पियो। चए पियो टाइम कोन्हे, मूं वटि वक़्तु कोन्हे। चई पाणी अथसि? चई हा। चई मश्क पाणी जी खणी आ। घोड़े वारे जी मश्क खणी आया। महबूबन पंहिंजी आंगुर खणी मश्क में बोड़े हुजूर फरमाया साहबियो जल्दी कयो, हाणे पाण बि पियो, सवारियुनि खे बि पीआरियो, सुभान अल्लाह, उठनि घोड़नि खे बि पीआरियो। सुभान अल्लाह। जे थकल आयो त वेझी वठो। सुभान अल्लाह। शीदी ॾिसंदो पियो रहे त हे मश्क मां हे पींदा, वरी माल पींदो, हे बि पींदा, वरी तड़ बि कंदा, मूं वारी हिकिड़ी मश्क। सुभान अल्लाह। हीअं ॾिसी ॾिसी करे चए थो त साईं, चईंदे चुप कर, तो वारी मश्क मश्क आ, मुंहिंजी आंगुर आंगुर आ। सुभान अल्लाह। बस मिड़ी बहानो करणो हो मश्क जो, पाणी ॿिए तरफ़ो ईंदो। सुभान अल्लाह। सवारियुनि पीतो, साहबनि पीतो, वेझी वरितो। चई हाणे मश्क खणी ॾियोसि शीदी खे। मश्क जो खणी ॾिनऊं त ॾिसे पियो हे त भरियल आहे। सुभान अल्लाह। हे जो घोड़े ते चढ़ियो त महबूबन फरमायोसि त मां रहमत वारो नबी आहियां, तोखे को दुख त न थियो? तोखे अली ज़ोरी वठी आयो, तुंहिंजो टाइम सीड़ायोसीं, वक़्तु सीड़ायोसीं। अल्लाह परामन खे पंहिंजो कीअं पियो करे। सुभान अल्लाह। ओ केॾियूं क्यों दुश्मन नबी साथ गाऊं, बुरे खैर जो पे उन्हनि में दुआऊं। अरबी जाम आहे कुर्बन में करारो, असांजो नबी आ नबियनि मां नियारो। महबूबन फरमाइश त भला हाणे बदिलो ॾियाए, टाइम तुंहिंजो सीड़ायो से बदिलो ॾियाए। हा या रसूल अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी। चई थोरो लही आ। लही जो आयो, महबूबन पंहिंजो हथ खणी मुंहं ते घुमायोसि। सुभान अल्लाह। मां ॾिसां थो खिली करे सुभान अल्लाह कहिड़ा था चओ। मुस्कुराईंदा उहे आहिनि जेके महबूब सां मोहबत रखण वारा हूंदा आहिनि। हज़रत उमर साईं जॾहिं नबी साईं जे साम्हूं ईंदो हो महबूब जे, पोइ खिलंदो ऐं उमर वरी महबूब खे ॾिसी खिले, महबूब उमर खे ॾिसी खिले। सुभान अल्लाह। रज़ी अल्लाह ताला अन्हु। हिकिड़े ॾिहाड़े महबूब ने फरमायो उमर तूं मूंखे ॾिसी खिलंदो छो? ऐं उमर साईं चयो सोना तूं भला मूंखे ॾिसी छो खिलंदो हुई? न उमर तूं ॿुधा तूं छो खिलंदो हुई? न महबूब पहिरियों तूं ॿुधा, पुछो तो आहे न।
महबूब पहिरों तो पुछो तू ॿुधा प्यार त ॾिस अज़मत त ॾिस महबूब ने फरमाया मां ॿुधायां क्या ची मां ॿुधायां क्या ची तोसां एॾो प्यार आहे जो तोखे ॾिसंदो आहियां मुंहिंजी मुस्कुराहट निकिरी वेंदी आहे मां खिली वेंदो आहियां ऐं हज़रत उमर चयो वल्लाह कसम आहे मूंखे तुंहिंजे रब जी महबूब आहे बि अल्लाह आहे बि महबूब जो रब फला व रब ए मुंहिंजा महबूब कसम आहे मूंखे तुंहिंजे रब हुजण ये मौजू अलग आ इसलिए इन जे करे हेरे तवज्जो कर उमर मुझी तो सब मोहब्बत है ए उमर फरमाया या रसूल अल्लाह मुझी तो सब मोहब्बत है मुख मुस्कुराहट निकरी वेंदी आहे ए मां जडे सुन्नी के मुस्कुराई दे ॾिसंदो आहियां न सिंध में पंजाब में बलोचिस्तान में अल्हम्दुलिल्लाह 3 सूबा पूरा सिंध पंजाब बलोचिस्तान पर सरहद सूबे में हिकड़ो दफो वियोस जेके चए पिया तू जिंदा नहीं जा सकता पेशावर में चयो अल्हम्दुलिल्लाह वाइज करे जिंदा मोटी आयोस मुखे चो मौलाना साहब आप सरहद में आने से डरे क्यों नहीं मैंने कहा हमने भिटाई का एक शेर सुना है कि सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो सुभान अल्लाह ॾाढे न चई सुभान अल्लाह मौलाना आप डरे क्यों नहीं मैंने कहा डरूं तो डरूं कैसे लाशारी ने तो ये ऐलान कर दिया है और दुआ मांग ली है हमेशा मांगता रहूंगा जब तक जिंदा हूं या अल्लाह मेरी मौत बिस्तर पर ना देना मुझे अगर मेरी मौत हो तो नश्तर वाली मौत हो जाए सुभान अल्लाह न चाहिए सुभान अल्लाह को मरणो हुए को नहीं जा तो मरूं तो महबूब जी मोहब्बत में मरूं न सुभान अल्लाह शहादत जी मौत खपई तो ॿियो छा खपई पर तू तो चवे असां हुसैनी असां हूं इमाम हुसैन सिर सजदे में ॾिनो असांजे कायदीन सुन्नी तहरीक जे उलमा मुस्तफा जो मीलाद जी खुशी कंदे मगरिब जी नमाज जे टाइम सिर सजदे में आ शहादत मानियो सुभान अल्लाह ॻाल्हायो छो नथा सुभान अल्लाह पर तू तो चवे त ये बम हाणी सुन्नी खुटाई छा मुके शाहज़ाब हिकिड़े यो नश्तर पार्वत वारो वाक़ियो थियो उन खां बाद मूंखे हिकिड़ो ख़त मिलियो जंहिंमें नालो गुमशुदा हुजे नालो कंहिंजो बि न मौलाना साहब तुंहिंजा मौलवी ॾिठुई सुन्नी तहरीक वारा सर्व कुर्बान थी विया तूं बि सुन्नी तहरीक जो सॾाईंदो हुई तूं असांजी ऑपरेशन कंदो वरितो हुई मां चयो बाबा मूं वटि न को पाकी साण आहे न ॿियो टियों साण आहे ऑपरेशन कंदो आहे मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी सुभान अल्लाह मां त मिड़ी पीआरींदो आहियां फुड़ा जो ऑपरेशन जी तब झले सघो छल त कमजोर मरीज के डॉक्टर भी ऑपरेशन न कंदा आहिनि त कुछ दवा ॾियोस ऑपरेशन के बची त सघे न मां पीआरींदो आहियां कतरा ऑपरेशन वारो डॉक्टरी ॿियो अथई उन सां बि ॻाल्हाए सुभान अल्लाह जेकॾहिं तूं मुंहिंजे कतरनि सां ई मरी पवे त जान ई छुटी पवंदी अल्हम्दुलिल्लाह खुशदार में 6 ॼणा सुन्नी थिया कोयटा में हिकिड़ो सुन्नी थियो जंहिंमें मुफ्ती मोहम्मद जान नईमी साहब ऐं मुफ्ती अब्दुल हलीम हज़ारवी साहब वॾा वॾा उलमा किराम गॾु वेठा हुआ जॾहिं कोयटा में मुंहिंजी उर्दू तकरीर हली नौजवान यकदम उते स्टेज पे चढ़ी आयो कि मैं उस तंजीम का यहाँ पर कारकुन था आज वायदा करता हूँ कि या रसूल अल्लाह पुकारता रहूंगा जब तक मेरे सांस होगा जिस्म में तो या रसूल अल्लाह के निदाएं सुनते रहोगे अल्हम्दुलिल्लाह कोयटा में कलात में खुशदार में द्रिंगर में वाढ में ज़हरी में खारान में ऐं पंजाब जे अंदर हिकिड़ो सुन्नी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जायनि ते फुड़े पीआरण सां बि माण्हू सुन्नी थी था वञनि मुजादा अल्हम्दुलिल्लाह तो लिखियऊं मौलाना साहब तुंहिंजा मौलवी कीअं कुर्बान थी विया सभु कुर्बान थी विया तुंहिंजी बि कुर्बानीअ जो वारो अचे थो लफ़्ज़ इहे हुया मूं चयो त मुंहिंजा मौला केॾो न सुठो लफ़्ज़ लिखरायो कि तुंहिंजा मौलवी कुर्बान थी विया तुंहिंजे कुर्बानी जो वारो अचे थो मां चयो त मुंहिंजा मौला कुर्बानी थींदी आहे हलाल जानवर जी पक पई त असां हलाली आहियूं अब हे कुर्बानी अचे थी गॾा कोन थो ॻाल्हायो हे कुर्बानी अचे थी कुतो करणु कोन थो ख़बर पई हलाल में वरी रब अहिड़ी बरकत रखाए छॾी आहे अगी पीढ़ी भी ॾिठो हाणे भी पीढ़ियूं ॾिसो वरी मथी कुर्बानी ईंदी वरी पीढ़ियूं ॾिसो अरे हर कुर्बानीअ ते माल कुसजे थो हर हिकु मुस्लमान कुर्बानी करे थो पर रब हलाल में उहा बरकत रखाए छॾी आहे मूं चयो त ख़बरदार मौलवी गुल मोहम्मद जहिड़ा कई कुर्बान थी था पर सुन्नी जमात में कॾहिं घटाई
ही न थी छो त हलाली जमात में बरकत। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। सुभान अल्लाह। पर हलाली कीअं छो त तो वटि सैयद जी इज्जत आहे, सुभान अल्लाह। ताज़ीम आहे। मुंहिंजे पाक नबी जी ख़िदमत में हिकिड़ो साहबी पंहिंजो ॿार वठी आयो, या रसूल मुंहिंजो पुटु आहे, पर मूंखे शक आहे त हलाली आहे या हरामी आहे। मां सफ़र ते वेंदो हुउसि, वापार ते वेंदो हुउसि, तिजारत ते वेंदो हुयुसि, मुंहिंजो पुटु पोयों ॼायो मुंहिंजी घरवारी जे पेट मां। हाणे मां पाण मशकूक थो रहां, मुंहिंजे अंदरि शक ऐं शुबह आहे, ख़बर न आहे त मुंहिंजो पुटु हलाली आहे या हरामी आहे। 70 सालनि जो थी वियो आहे, हाणे तो वटि वठी आयो आहे, मुंहिंजो मसइलो हल कर, मुंहिंजी परेशानी दूर कर, मुंहिंजी शक खे दूर कर। मुंहिंजे महबूब ने फरमायो त वेह, सब्र कर, वेह। ऐं वेठो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमाइनि पिया, एतिरे में सोनो हुसैन हवेलीअ मां ॿाहिरि निकितो। केर ॿाहिरि निकितो? इमाम हुसैन। केर? हुसैन। अल्लाह जेकॾहिं अल्लाह ताक़त ॾेई, ओ बलोच साहब, अगर तेरा अल्लाह हुदा ताक़त आदा त मुहर्रम शरीफा में शहादत जलसा खने के मैं इशारा बुधाइला के इमाम हुसैन खेल, इमाम हुसैन अजमत खेल, इमाम हुसैन सबीर खेल, इमाम हुसैन प्रोग्राम खेल। हुसैन अगर कुर्बानी दाता तो 6 वास्ता दाता, हुसैन अगर चुक हुसैन चला तो 6 वास्ता। अगर हमें कुर्बानी हुसैन याद करे तो मुहर्रम जलसा करे, इंशाअल्लाह मुसलमान खबर खवी कि हुसैन थनगे इमाम है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केर निकतो? सोनो हुसैन। हीअं जो साम्हूं निकतो, साम्हूं जो निकतो, ओ जेको नंढड़ो ॿार हो, वेठल पुट, उन हुसैन खे जो ईंदे ॾिठो त उथी बीठो। सुभान अल्लाह। मदीने वारे घोट जी निगाह हिकु हुसैन ते, ॿी नंढड़े ॿार ते। सुभान अल्लाह। पुट छो चोई? साईं साईं पियो अचे, साईं पियो अचे। मुझे महबूब ने फरमाया त साहबी पंहिंजो पुट वठी वञ घर। या रसूल अल्लाह ॿुधायो त कोन थो हलाली हरामी आहे, पर फरमाया वञ, वठी वञ, वठी वञ। मुंहिंजे बच्चे जी ताज़ीम जे लाइ उथियो आहे न। इमाम हुसैन अचे पियो, तुंहिंजो पुट उथियो आहे न? चया बा, मुंहिंजी आल जी ताज़ीम हलाली कंदा, हरामी कोन कंदा। मसलो ज़ाहिर थी पियो आहे बाबा, मसलो ज़ाहिर आहे, अकीदो ज़ाहिर आहे। जेकॾहिं सैयद जी इज़त बि सुनी वठा, नबीअ जे गुलाम जी इज़त त सुनी वठा, सराबी पीर जी इज़त त सुनी वठा, जेके सैयद जी इज़त त सुनी वठा, सूरे सजर साईं जी इज़त त सुनी वठा, बिलबर साईं जी इज़त त सुनी वठा, आशिक अली शाह जी इज़त त सुनी वठा, हुसैन शाह जम्मर वाले जी इज़त त सुनी वठा, नक्शबंदी जी इज़त त सुनी वठा, सराबी जी इज़त त सुनी वठा, जेकॾहिं कादरी चिश्ती जी इज़त त सुनी वठा। सुभान अल्लाह। पो इज्जत कर, इज्जत कर। हा, इबादत पो थई, अदब पहिरों, मोहब्बत पहिरों। इबादत त 6 करोड़ बरस, जे 6 करोड़ साल शैतान भी कई। घणा करोड़ साल? घणा? 6 करोड़ साल। थोरो ॾाढे ॻाल्हि 6 करोड़ साल। 6 करोड़ साल इबादत कई। अल्लाह ताला फरमाए त आदम खे सजदो कयो, आदम खे सजदो कयो, मलाइकनि सभिनी सजदो कयो, हिन चयो मां न कंदुसि। हेॾा सारा 6 करोड़ साल इबादत कई थम, सजदा त अलाए केतिरा थिया। 6 करोड़ साल इबादत कई थम, सजदो न कंदुसि। छो न कंदे? कि तोखे कंदुसि, ॿिए खे छो कयां? रब चयुसि त इनी जाइलुन फिल अर्द खलीफा, हे मुंहिंजो खलीफो आहे, खलीफो आहे मुंहिंजो, खलीफो 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 आम खलीफो ॿियो आहे, मुरीद ॿियो आहे। अबा सजण साईं जे मुरीद खां वधीक इज़त खलीफे जी या मुरीद जी? खलीफे जी। अल्लाह ताला फरमाए त इनी जाइलुन फिल अर्द खलीफा, मां पंहिंजो ज़मीन में हिकिड़ो खलीफो तो पैदा कयां, खलीफो तो बणायो थमांसि। आदम सफीउल्लाह खे सजदो करेसि, मुंहिंजो खलीफो आहे, मुंहिंजो ख़ास। खलीफो लफ़्ज़ ख़ास मां वरतल अथव, ख़ास मां। जेको ख़ास आहे उहो खलीफो आहे। हाणे ख़ास खे सजदो कर, चई मौला तोखां सवाइ सजदो न कंदुसि। या अल्लाह तेरे बगैर किसी का सजदा नहीं करूंगा।
अल्लाह चढ़े जाना वाह वाह तू तो पोइ मुंहिंजो ई रब चयो न कंदे सजदो चयो फख्र निकर 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 फइन्नक रजीम तू तड़ियल निकर तू तड़ियल मौला कसूर केड़ो आ न नमाज रोजा इबादत हेडी सारी जिंदगी इबादत कुर्बे इलाही में वेहण वारो जन्नत में अचण वञण वारो हाँ मलाइकन जो उस्ताद मूंखे कढी दो रब फरमाए त तू मुझे दोस्त जी इज्जत न कई आ तुझे सजदे जी तुझी नमाज़न जी तुझी इबादत जी तुझी जिंदगी जी तुझे इल्म जी मूंखे परवाह ही काने आलिम केडो भी आई आबिद केडो भी आई पर आबिद भली हुजो आलिम भली हुजो आलिम इबाद आबिद हुजन सा कुछ न थी दुई छो त तोने मुझे दोस्त जी मोहब्बत जो तेरो कोने तंहिंखे तू मुझे दोस्त सा मोहब्बत काने उनके मौल सा मुझी मोहब्बत काने निकर जन्नत मां क़यामत ताईं तू तड़ियल आहीं शैतान जो ठीक आ मु हिकड़े के कढियो थी मां पंहिंजी वॾी जमायत ठाहींदुसि ॻाल्हायो छो नथा मां पंहिंजी जमायत ठाहींदुसि रब जो भली चाह भली रुल ऐं तू जेकॾहिं जमायत ठाहींदे मां बि पंहिंजा अहिड़ा दोस्त मोकिलींदुसि हीअं जो निगाह कंदा त जमायत खे फटकाए फिटो कंदा ऐं उहे मुंहिंजा आशिक मुंहिंजा बाना थी पवंदा ख़ासब थी पवंदा उहे थी अल्लाह जा वली जेके पंहिंजे निगाहनि सां ख़ुदा जो कसम फैज़ था ॾियनि मुंहिंजा दोस्तो शान औलिया अल्लाह जो जलसो अल्लाह जा वली वॾे शान वारा वॾे इज्जत वारा आहिनि मर्तबे वारा आहिनि मकाम वारा आहिनि असांजो को तालुक ॿियो न आहे खोसन खां मां पुछां थो तव्हांजी भला कलंदर भेटाईअ सां को रिश्तो हुयो छा ॻाल्हायो भला वलियन सां को वास्तो अॻे हुयो छा अदा वलियन खे असां मञींदा आहियूं इन जे करे अल्लाह जे करे कंहिंजे करे अल्लाह जे करे मञींदा आहियूं त अल्लाह जा प्यारा आहिनि इन जे करे मञींदा आहियूं भला जेकॾहिं ईअं तोखे नथा मञूं ईअं तो वारी क़बर ते नथा अचूं हे तो जे कबर ते केर था वञो हजरत अबू अली खलाल वॾो मशहूर मुहद्दिस थी गुज़रियो आहे वॾो मशहूर मुहद्दिस फरमाए थो पियो अबू अली खलाल फरमाए थो पियो जॾहिं मूंखे का मुश्किल ईंदी हुई का तकलीफ़ ईंदी हुई को मसलो पेश ईंदो हो हज़रत मूसा काज़मीन जी कबर ते वञी उते दुआ घुरंदो हुउसि मुंहिंजा मौला हिन हज़रत मूसा काज़मीन जी कबर जो वास्तो थी मुंहिंजी दुआ क़बूल कर हज़रत अबू अली खलाल मुहद्दिस थो फरमाए त मां हथ खणी दुआ घुरी हथ हेठि कंदो त रब मुंहिंजी दुआ हज़रत मूसा काज़मीन जी कबर जे सदके अॻे ई क़बूल करे छॾींदो नचे सुभान अल्लाह पोइ ख़बर पई त असां अल्लाह जे वलियनि ते इन जे करे वेंदा आहियूं वलियनि जो दामन न छॾंदा अल्लाह जे दोस्तनि जो दामन तू न छॾ पोइ रब बि पंहिंजे दोस्तनि जो आहे अल्लाह दोस्तनि जी ॻाल्हि मञे थो दोस्तनि जी इज़त करे थो रब पंहिंजे दोस्तनि सां प्यार करे थो अल्हम्दुलिल्लाह सुन्नी उॾेरे लाल जा मुस्लमानो तव्हां जेकॾहिं हिमत कंदो ईअं ई हिमत कंदो जीअं अॼु कई अथव त इंशा अल्लाहुल अज़ीम तव्हांजे शहर में महबूब हर घिटी ऐं गली गली में या रसूल अल्लाह जी तमार होंदी हर घर में बच्चे जी ज़ुबान ते लब्बैक या रसूल अल्लाह जी निदा होंदी इंशा अल्लाह वक्त जा हुक्मरान भी तव्हां सां गॾु साथ ॾींदा छो त हुक्मराननि खे बि ख़बर आहे इंतज़ामिया खे बि ख़बर आहे तू तो चवे त परमिशन रद्द कयो छो त परमिशन रद्द तॾहिं करनि जॾहिं सुन्नियुनि में ऐब ॾिसनि सुन्नियुनि में को गार ॾिसनि गायूं बि तू ॾींदो आहे लानतूं बि तू विझंदो आहे मुस्लमाननि जे मथां हाणे बि हिकड़े मुल्लनि तकरीर कई आहे असांजे सिंध जे माए नाज़ आलिम दीन मुनाज़िर इस्लाम मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी साहब जे लाइ लफ़्ज़नि में लानत जी फिटकार कई अथनि हिन लाड़ जे इलाइक़े ॾे मां कल्ह जलसो करे आयो आहियां अल्हम्दुलिल्लाह उते मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई अथनि पर ॾुख ॾाढो थियो आहे जो मुल्ला नालो वठी था लानतूं करनि मां तो चवां था जेकॾहिं को बि माण्हू थुक खणी आसमान ॾे उछलाए त इहा थुक बूथ में ईंदसि या न ईंदसि ऐं मुफ्ती साहब खे अल्लाह चेहरो बि अहिड़ो ॾिनो आहे जेको लानत मोकिलींदुसि अल्लाह उन टाइम लानत उन जे बूथ में वराए उछलंदो ऐं चवंदो त महबूब जे आशिक ते लानत उछलाए ॻाल्हायो छो नथा लानत जो जेको हक़दार आहे उन ते वसंदी सुन्नी रहमत जो हक़दार आहे
ठीक है यो तुझो कम आ जो तू भले जिए कर असा जो कम आ महबूब जे बच्चन महबूब जे साहबन महबूब जे गुलामन महबूब जे मंजण वारन महबूब जे आशिकन जो तज़किरो कंदासी हमेशा कंदा रहंदासी। जनाब डीएसपी अब्दुल अजीज बलोच साहब पियो चए सही असा जो कम आ पांचो प्रोग्राम बुधाइण बे सा असा जो केड़ो वास्तो आ मुझो गाल बरहक आ बे सा असा जो वास्तो ना है। अल्हम्दुलिल्लाह असा पांचो प्रोग्राम बुधाईंदासे बुधण सा इंशाअल्लाह जेकॾहिं हुंदस का ईमान जी ज़रिए तो वरी नओं कलमो भर ॾींदो बस चंदो इहो तो घुरां जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे पुटनि जी औलाद ॾिनी आहे हिकु या ॿ या टे या चारि अॼु वाइदो कयो त हिकिड़ो पुट अहल सुन्नत वल जमात जे मदरसे में क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿई हथ मथे कयो मां ॾिसां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हमरान हिकिड़े हथ जल्दी हेठि कया शायदि शादी कयल न आहे सोचींदा असांखे माई कोन्हे त पुट काॾो आया। मां ॿुधायां हिकिड़ो कराचीअ में हिकिड़ो हैदराबाद में हिकिड़ो सखर में पुलिस जो हिकिड़ो एस आया हिकिड़ो जमादार आहे टे पुट अथसि टई पुट क़ुरान जा हाफ़िज़ टे पुट टई क़ुरान जा हाफ़िज़। मां हैरान थी वियुसि मां चयो तूं पुलिस जो जमादार थी करे चई साईं असां त गुनाहगार आहियूं मन किथे बच्चा हाफ़िज़ थी पवनि उन्हनि जे करे बख़्शिजी वञे। ॾाढे न चई सुभान अल्लाह। तूं तो चवे त पुलिस जे जमादार को घटि ॻाल्हि आहे जा। हज़रत पीर अल्लाह ॾितो साईं तो न ॿुधो आहे खोसो पीर अल्लाह ॾितो खोसो रहमतुल्लाह अलैह हज़रत पीर मिठा साईं जो ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। अॼु बि मेहर जे भरिसां बेटे रोड सां हुन जी दरगाह हुआ पर बुजुर्ग थोरे अरसे खां बाद विसाल करे वियो सॼो बलोचिस्तान बुजुर्ग जो मुरीद आहे पर जिते तकरीर कंदो हो न जीअं कुकुड़ खे तकबीर ॾेई उछले ईअं माण्हू जॾहिं पीर मिठा ते नज़र पेस काॾे उछले नौकरी सभु कुझु ख़त्म करे उते दरगाह ते वेठी वियो मस्तानो दीवानो थी वियो। आख़िरी वक़्त में पीर मिठा साईं फरमायो ओ जमादार किथे सदा आशिक जमादार वठी आया जमादार खे जमादार वात खोलो पीर मिठा फूक आयसि ख़ुदा जो कसम बुजुर्ग जे विसाल खां पोइ 3 ॾींहं बेहोश हो जॾहिं 3 ॾींहंनि खां बाद होश थियुसि कपिड़ा पाए जो वाइज़ करे पियो त अॼु मौलवी गुल मोहम्मद जो वाइज़ किथे ॿियनि जो वाइज़ किथे केस त ॿुधंदे रियात निकिरी वेंदी ऐं उन बुजुर्ग इश्क जी अहिड़ी चोट ते एॾा शाइर लिखिया आहिनि जो पुलिस जे जमादारी मां वली कामिल थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो तो चे इश्क पवाया मच मच मचेरा लाती ब्रह बहारी अल्लाह ओ लोक मरेंगे मैंने मलामत ओ खिलम खलकत सारी अल्लाह इश्क पवाया मच मच मचेरा लाती ब्रह बहारी अल्लाह सुभान अल्लाह। हादिया मिलिया हज की तो से और रबर मिलिया हज की तो से दिल का सौदा अज की तो से वहाँ पर सुवा पारी अल्लाह इसका पवाया मच मच मचेरा लाते बिरह बहारी अल्लाह। बुजुर्ग जा एड़ा एड़ा शेर जो पढ़े तो जज्बो थी नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पीर मिठा साईं दुनिया के रंगे अल्हम्दुलिल्लाह। मुझा दोस्तों खुदा जा दोस्त जेके आया न वली उन्हनि जी तबलीग इहा हुई निगाह खंदा हीअं जो नज़र खंदा न तीअं काफ़र बि कलमो भरे मुस्लमान थी विया। सुभान अल्लाह। हज़रत मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सुभान अल्लाह जॾहिं पंहिंजे मुर्शिद जे हुकुम मुताबिक़ वञी अजमेर पहुतो अजमेर जे ॿाहिरां हिकिड़ो पाणीअ जो तलाउ हो बुज़ुर्ग हुन तलाउ जे भरिसां वञी वेही रहियो जॾहिं मुर्शिद जो हुकुम थियुसि वञ इन इलाइक़े में तबलीग कर हाणे जो बुज़ुर्ग वेहिजी वियो जेका औरत वाणियाणी अचे पाणी भरण बुज़ुर्ग ते नज़र जो पवे त पढ़े ला इलाहा इल्लल्लाह पाणी मथे ते वाणियाणी जो मोटे त कलमो भरंदी अचे मर्द वञे त कलमो पढ़ंदो अचे अची इंडिया में बाहबरी वई अजमेर में हेॾे जेको पाणीअ जे तलाउ ते को बुज़ुर्ग वेठो आहे जेको ॾिसे तो मोटे तो कलमो भरी थो अचे। इंडिया जी हुकूमत हिंदुस्तान जी हुकूमत ऐलान कयो बुज़ुर्ग खे गिरफ़्तार कयो या इन बुज़ुर्ग खे हितो भॼायोसि इते तलाउ ते न वेही आया बुज़ुर्ग वटि चई बाबा हिते छो वेठो आहीं
चेदा पानी वेझो आहे मां वज़ू वग़ैरह करे नमाज़ पढ़ंदो आहियां हिते वेठो आहियां भर सां मां तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थो ॾियां मुंहिंजे वेहण मां तूं नाराज़ छो आहीं मां त ॻाल्हायां ई कोन थो चीजी तूं ॻाल्हाए या न ॻाल्हाए तूं माणे खे इहे ॾिसे थो न तूं तके थो माण्हू निगाह में था निगाह बुजुर्ग खे चयूं बाबा न हितो उथी बुजुर्ग चवण लॻो मां उथंदुसि त पाणी जो लोटो भरियो वेंदो मारे चया लोटा भली तूं ॾह भर पर जान छॾे तो उथी बुजुर्ग लोटो खणी हीअं जो तला में आयो त सॼो तला लोटे में बुजुर्ग हलियो थो वञे तला जो सुकी वठी वारा भला ओ साईं तला छो तो सुकायो चवा मां पानी भरियो आहे लोटो भरियो थो न मुंहिंजो तला सां छा चईसी महिरबानी करियो लोटो हार तला में असां उन मरी वेंदासीं चई पोइ या त मूंखे छॾियो मां वेहां न त मां पंहिंजो लोटो भरियो थो वञां खुदा जो कसम आहे मुस्लमान त मुस्लमान पर इंडिया जे हिंदुअनि खे बि बुजुर्ग जे दरगाह जी हाज़िरी भरणी पई ये हुया खुदा जा दोस्त जन निगाहन सां दीन जो कम कयो अल्हम्दुलिल्लाह इहो चंदो जेको घुरियो माए ॾींदे बि सही आहे छड़ो सुभान अल्लाह जो बोल हिकिड़ो पुट पढ़ा हिकिड़ो भली गिट मिट जे हवाले कर हिकिड़े खे भली बकरी चारा सूरत त बुज़ा छार यके मेही हवाला यके अंग्रेजी हवाला यके यार त बिल के कुरान पढ़ी वाइदो कर मुझे ख्याल में तव्हां सोचो था असां भाई ते मौलवी गुल मोहम्मद वटि हिकु त ईदगाह में जलसो करायो था हिकु ईदगाह मौलवी गुल मोहम्मद वाइदो बि करे वञूं ख़बर न आहे घर में मायूं बि मञे न लॻे मञे अब सुभाणे हाफ़िज़ बिशारत जे मदरसे में छोकिरो छॾिणो आहे माई जो चवे मुंहिंजो पुटु प्यारो आहे माना छॾींदसि पोइ पर सुन्नी मायनि जा मारियल न हूंदा आहिनि मुड़ुस माण्हू हूंदा आहिनि मुड़ुस माण्हू आहिनि त हिकिड़ो पुटु अरे वाइदो कर हाणे जेकॾहिं तो शादी न कई आहे तूं नंढड़ो हुई असां दुआ था घुरूं या अल्लाह तूं हिनखे नेक साले शादी ॾे वरी उन मां नेक साले पुटु ॾेसि ऐं नेक साले पुटु ॾेसि त अल्लाह वरी उन पुट खे क़ुर जो हाफ़िज़ आलिम बणाए सुन्नी जे मदरसे हाणे था मथे कर ॾिसां तूं त घबराइजी वई त मौलवी गुल मोहम्मद पैसा घुरंदे तूं छा ॾींदे अबा बेटा इज़ा फरमाए तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न प उनी दर वनी पिन जेको ॾई न पचारई हां तू छा ॾींदे मूंखे अचण सां वॻा मिलिया अजरकूं मिलियूं पैसा मिलिया ॾोकड़ मिलियो सभु कुझु मिलियो आहे ऐं मानी इंतज़ार में पई आहे मौलवी साहब अचो खा वरी पुछा करे सभा छोकिरे खे मौलवी बणा हाफ़िज़ बणा छोकिरे खे मौलवी कयां हाफ़िज़ कयां छोरो मर्दो बुखो तव्हां कॾहिं ॾिठो आहे को मुल्लो बुख में हुजे हा साईं जमादार अख़बार त पढ़ंदो हूंदे न कॾहिं कंहिं अख़बार में पढ़ियो थी फलाणी जाते मुल्ला बुख मरी वियो अञा बि ईअं मरंदे त सिपाही बुख मरी वियो वॾेरो बुख मरी वियो हारी बुख मरी वियो पर कॾहिं ईअं ॿुधो थी त मुल्लो बुख में ऐं ईअं ज़रूरु ॿुधो हूंदो कॾहिं त खाई खाई फाटी मरी वियो अदा क़ुरान वारा कॾहिं बुख न मरंदा आहिनि क़ुरान वारा ऐं क़ुरान वारनि खे ख़ुदा बुख मारींदो अल्लाह त दुश्मन खे बि खाराए पोइ जेके अल्लाह खे नथा मञनि उन्हनि खे बि खाराए पोइ असांखे न खाराईंदो ऐं असांखे ईअं थो खाराए अञा बलोचिस्तान में रवानो न थियो आहे सखर मां फोन आई आप मौलवी साहब तव्हां उॾेरे लाल वेंदो न हा साईं नाश्तो असां वटि कजो उतां निकिता हूं त काज़ी अहमद मां फोन आई हा साईं तव्हां उॾेरे लाल वेंदो हा बाबा उॾेरे लाल वेंदो मां चाहतो असां वटि कजो ॻाल्हायो छो न था हितों खां मां पंजाब ते निकिरा त होटल जो मुंहुं न ॾिसंदा आहियूं मानी असांजे पुछा आहे पोइ ॿुधाए इहो त छड़ो महबूब जो शान था बयान कयूं इहा इज़त आहे ऐं उन महबूब जो शान छा हूंदो उन महबूब जो शान छा हूंदो हेरे तवजो कर हाणे हिकिड़ो चंदो घुरियो मां ॿियो चंदो ॾियो हाणे त पक थी वई तो पैसा न घुरंदो उहो त हो कयो हाणे ॿियो चंदो इहो आहे राति जो सुम्हंदा आहियो सुम्हण जे वक़्तु वुज़ू करे मुंहुं मदीने दे करे 100 दाणनि वारी तस्बीह खणी ऐं महबूब ते 100 भेरा दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो कर
सुभान अल्लाह। ऐं 5 मिंट भी न लगदा। घणा मिंट भी न लगदा? 5 मिंट भी न लगंदा। जे महबूब जा एतिरा थोरा थई जो लाहिण खां बि दोरा ऐं उन ते दुरूद जी तस्बीह पढ़ी सुम। उम्मीद आहे हिकिड़ी राति अहिड़ी ईंदी जो दीदार जा पर्दा हटी वेंदा, महबूब खे पंहिंजे जो चेहरो पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठंदा। इहो का चंदो ॾींहुं सुभान अल्लाह। हथ मथे नथो करी दुरूद जी ॻाल्हि कई मां पोइ बि आस्ते थो चवे इंशाअल्लाह। छो त दुरूद सलात में हुजे सुणे नबीअ जी दुआ बि आहे दया बि आहे। सुभान अल्लाह। कठे समूरन फरिश्तन जे जबान मोकिलींदो ख़ुदा बि आहे। अब मोकिलींदो तव्हां बि दुरूद। सुभान अल्लाह। ठीक ऐं टियों चंदो ऐसा न घुरंदो साहो त कयो। सुभान अल्लाह। हमरा हिकिड़े खे मौलवी पेशाब पियो करे वाइस मौलवी साहब चयो त बाबा अलाह रिज़्क ॾियण वारो आहे, रिज़्क ख़ुदा ढो त ॾींदो, सभ खे बुख न मारींदो, तव्हां अलाह जी इबादत कयो, अलाह खे राज़ी कयो। ॿियो हमरा रस्त वेठो हेठि चईसीं जे रोज़ी न कयूं, कमकार न कयूं, दुकान न कयूं, बसि सभु छड़ो दीन जे गॾु लॻी पियो। अलाह कीअं ॾींदो? चई बाबा अलाह ॾींदो। चई ठीकु आहे, पोइ मां जबलनि में थो वञा, ॾिसां अलाह मानी खाराईंदो। ओतिरो कुल्हे ते रखी पहाड़नि में वियो, पियो जंगल में हिकिड़े वण जे छांव जे हेठो कपिड़ो मथो विझी सुम्ही पियो। चई ॾिसां अलाह हिते मानी खाराए। न का आबादी, न का वसऊं, न को घर, वेझो का शइ न, जंगल में सुतो पियो आहे। उतां खां काफ़िलो गुज़रियो, काफ़िले वारनि ॾिठो यार वण बीठो आहे, हिते वञी हिन जे साए में मानी खाई पोइ अॻिते हलो। काफ़िले वारा जो अचनि त हमरा सुतो पियो आहे। काफ़िले वारे अमीर चयो त भाई हिनखे उथारे त मानी खारायो। हिन चयो यार मानी खाराइण वारा हिते पुॼी विया। मौलवी त सच चयो। हाणे चई भले ठीकु आहे, मां मानी खाईंदुसि न त काफ़िले वारो ज़ोर ई खाराईंदो। त हिन छप हणी सुम्ही पियो। काफ़िले वारनि उथी 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 मानी खा। हे चुप। माने चयो अमीर खे साईं बेहोश आहे। चई भाई बुख जे करे बेहोश हूंदो, माखीअ मखण मिलाए खारायो, पोइ हाउ जी टेक थिएसि त पोइ मानी खारायो। हिन जो ॿुधी वरितो त ॾंद बंदि कयो। छा कई? ॾंद छा कई? ॾंद बंदि भली कयो, यारी बंदि न कजो, ॿारहीं बंदि न कजो, उर्स बंदि न कजो, ख़ैर ख़ैरात बंदि न कजो। ॻाल्हायो छो नथा? सलात बंदि न कजो। हुन ॾंद बंदि कया। बंदि जो कई त काफ़िले वारनि ॿुधायो अमीर खे साईं हिन जा त ॾंद बि बंदि आहिनि, काथूं माखी मखण काॾों खारायूं? अमीर चयो त हिन जा ॿ ॾंद भॼूं। माखी मखण खारायोसि, ॾंदनि जो ख़ैर आहे, जवान जी जान बची पवे। हाणे ॾिठई त ॾंद था वञनि। हिकिड़े चप हेठि छिके त ॿिए मथे ते टियों पथर पियो हाणे त टहक ॾेई उथी वई रही। खिली मथे ॾिसी या वाके मुंहिंजा अलाह खाराईंदो त आहे, पर ॾंद भञराए बि खाराईंदो ई। मञणो पियो त तूं ॾंद भञराए बि खाराईंदो ई। ओ मुंहिंजा अदा हराम खाइण खां बच, ख़ुदा जो कसम आहे रोज़ी जो मालिक ज़ामिन रब ते। हराम खां पाण खे बचा, पंहिंजे बच्चनि खे हराम खाइण खां बचा, व्याज खां बचा। व्याज जी बीमारी अॻे हिंदुनि वटि हुई, हाणे असां मुस्लमाननि वटि। मुस्लमाननि खां बि वधीक, हिंदुनि खां बि वधीक मुस्लमान व्याज थो वठे। ख़ुदा बचाए। ऐं व्याज जे गुनाह जी बि ख़बर अथई। ऐं गिला ग़ीबत बि न कर, रुश्वत बि न वठ। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं मां सिपाही बिरादरनि खे त चवां तव्हां बि रोड ते फुरबुर घटि कयो। हे बि असांजा दोस्त आहिनि मुस्लमान। हा इहे बि घटि करनि। 10, 5, 50 में कुझु बि पूरा त न पवंदो। मालिक ते भरोसो रख। तुंहिंजी त पघार 8-10 हज़ार हूंदी, जंहिं मुला जी पघार 3000 महीने में न। मास्टर जा खीसा वञी ॾिस 28 तारीख़ खाली, ऐं मौलवी जो खीसो ॾिस त नोट मथो पियो। इहो मुंहिंजो आज़मू थियो। जंहिंजी पघार 3000। हिकिड़ो सीएन जी पंप वारो आहे, मुंहिंजो दोस्त अमीर माण्हू आहे, सो मूंखे वठी वियो पंप जे अंदरि दुआ मांगो। सर मां वरी दुआ पियो घुरांसि। उते हिकिड़ो हेल्पर ईअं बंदूक सां बीठो हुजे, छा चवंदा आहिनि चौकीदार, हो विझंदा आहिनि जेके तेल।
सीए जी मुझे इन जी पगार घणी आ कहीं 5000 कहीं 6000 कहीं 7000 ओ हुन चौकीदार जी भी 7000 पर मस्जिद में लिया नमाज पढ़ाण मौलवी को पढ़ाए नमाज मुझे इन जी पगार घणी आ 3000 मां जो तू दा जूता खाई दे क्यों सर मां जो बंदूक चढ़ो खयो बीठो आ उन जी पगार 7000 वो सीए जी तो भरे हो हे जो 5 वक्त नमाज तो पढ़ाए पांगू तो दे मस्जिद के झाड़ू तो दे उन जी पगार 3000 जी फिर कितनी करूं जो जूते नहीं खाऊंगा मैंने बोला इसके भी 6000 खा चलो 6000 वो मौलवी पे जैसे चंगो तो नमाज पढ़ाना है असा सा तो जुल्म मां जो 3000 सा भी तू भूख को न मोए 6000 सा भी तू मारी को ना दी वो मुजादा जंजी 2000 पगारा उन जी भी पूरा था ओ जंजी लाख रुपया पगारा घर में सुकून कोन था लाख रुपया पगार घर में सुकून कोन छो तो पगार में पैसे में सुकून हूंदो ही ना पैसे में सुकून हुजे ते असा जा सदर ऐं वजीर आजम नशा पी न सुमन गलायो जो न मुल्क के अंदर चई थी पाकिस्तान में अमुन न थो थे अब अमुन न थे त थे काडो ऐं जेकॾहिं असां जीअं तालीम जे लिहाज़ सां उन्हनि खे हुकूक ॾिना वञनि जेको पढ़ी अचे उनखे नौकरी ॾिनी वञे हाणे जेको छोरो 14 साल 15 साल स्कूल में कॉलेज में पिया चक्कर बि नहीं पियो पढ़ियो न कोडर खयई न कम कयई हाणे 15 साल खां पोइ डिग्री बि मिलेसि नौकरी कोन थी मिलेसि सच ॿुधा न पघारी करे सघंदो न घर जो कमकार करे सघंदो पोइ धाड़ो न हाणे त धूड़ पाए इन खां कम कहिड़ो थींदो असां हरू भरू मानन के डोहारी बनाए ए हुकूमत डोहारी बनाए पोती चलसी डोह घणा था थे अरे डोह में तू पैरो मुन में सा जकरे या त तालीम न दिया जदी आरो था तालीम तो उन के तालीम जो हक तो दियो तन का फीस वठी उन के तालीम था दियारो जके बे कम कार जा रहन भी न था उन के नौकरी तो दियो ये सभनी जो पेट भरल हूंदो सही नमूने उनके पगार मिलंदी अब जकर सिपाही के सही सवार पैसो मिले पगार तो इनके जरूरत केड़ी आ जो मौली गुल मोहम्मद का भी रास्ते में 10 रुपया घुरे गालायो छो न घुरंदो चोंदो बस मूं वट हर गंजा ओ मुजादा असा वट इयो अंधेरा है अल्लाह करे जो मुल्क पाकिस्तान जो अंदर को फारूक आजम जेड़ो बादशाह जी उन जज्बे वारो जवान खुदा जो कसम आ पोडिस बहरहाल मां इन लफ्ज़न ते नथो ॻाल्हायां हाणे आखिरी चंदो थो इंशाअल्लाह त चैन मानन के थकजी पिया हो ठीक है थका वाके कोन आयो जो हिकड़ा हुंदा आहिनि मैदान जा भाड़िया मैदान छॾे भॼी वेंदा आहिनि पर ही तो हिकिड़ो कोन थो उथे सुबुह ताईं बि मैदान मनाए ॾेखारींदो मलाए ॾेखारींदो हाणे ॿियो चंदो इहो अथई अचई तो रबीउल अव्वल जो महीनो झंडा वठ झंडा छा वठदे झंडा छा वठने झंडा ओए सावा झंडा छा वठने झंडा सावा झंडा चो सावा झंडा चो सबज़ झंडा ॾाढे चो सबज़ झंडा झंडो डंडे सां गॾु आहे न कम तो डंडो है झंडो कंदो है झंडा अजीब है कि वो है सफेद काले हम हैं मदीने वाले अल्लाह कहने जे झंडन जा निशान बाए एक सफेद ॿियो कारो वो दसे छॾियूं था असां अंदर जा कराऊं ॿाहिरि जा छाऊं ॿ निशान तो वो है सफेद काले हम हैं मदीने वाले 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 उनके भी देखो झंडे हमारा भी देखो झंडा उनके सफेद काले हमारे सबज़ निराले उनके सफेद काले हमारे सबज़ निराले वो है इहो कम कर कम कने अल्हम्दुलिल्लाह काफी टाइम भी गुजरी वियो नात ख़ान भी काफी हुया इलाके जा भी नात ख़ान हलिया सभिनी ॻाल्हायो तो पर इहो ॾोह छड़ो मुंहिंजे नात ख़ान तव्हां जो कयो हो जो टाइम न पिया ॾियो अल्हम्दुलिल्लाह हाणे महबूब जो सना ख़ान आहे मौलाना मोहम्मद याकूब ताहिरी भान साहब जेको काज़ी अहमद खां आयल आहे ऐं मूंखे इन जी हिकिड़ी नात वणंदी आहे जेको हाजी गुलाम नबी मैसर ठाही जेका
सुभान अल्लाह केड़ी चो बुधाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर मां न बुधाईंदुसि ॿुधाईंदो ही अबू बकर भी हो नांग भी हो एक माशूक जा आशिक बई हो भी आशिक अबू बकर भी आशिक नांग भी आशिक नजदीक कयो तेरे परे हाँ तोखे कढां या न कढां ना तो खान खे ॾियां या न ॾियां उन ते पोइ वरी क्यारी खणी ईंदो ई वेठो या ईअं पुठी ॾेई करे रवानो थींदो हाणे याकूब नात थो पढ़े मौलाना साहब ताहिरी तव्हां ॾिसां त नात ॿुधो ऐं महबूब जे सना ख़्वान जी जेका ख़िदमत कयो त अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत ॾींदो ही कैसेट नई अची वई आहे जंहिंजो मौज़ू आहे शान सहाबा ही सीडी आहे सहाबा जे मौज़ू ते नाज़ प्रोडक्ट्स वारनि खे रिलीज़ कई आहे ही कैसेट जंहिंजे घर में सीडियूं अचनि उहे ख़रीद कयो अल्हम्दुलिल्लाह बाक़ी केसेटूं त हिन जूं उहे ई पूरी थी वियूं आहिनि इहा कैसेट बि इंशाअल्लाह न बचंदसि ही मनक़िमत भी ॿुधो नात ख़्वान जी ख़िदमत भी कयो अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में बरकत ॾींदो सुभान अल्लाह अबू बकर बहाई नांग बहो हिक माशूक जा आशिक बई नज़दीक कयो तेरे परे घटनी हली बाज़ी नागन गई हो मुझे साजला एगो जीती मुझे जान साजला एगो जीती मुझे अंगण मोहम्मद पकड़ो सिक में गुज़ारी साल सभई सील ॾिसो छोड़ दिल सद से न नाले जो कदो विरद सुबुह शाम आया भला इश्क मोहम्मद जे रब छा कुछना उनके पकड़ आगे सागर में भी तो सरदार नबिया जे शाम आया ओ भी कोई शे न जाना तो और दो पढ़ दो तो सलाम आया को दोस्त वञी नंग तमाम दोस्त हिते वेही रहो इंशाअल्लाह ताला हाणे सलाम सलाम थींदो सलाम जे लाइ जनाब अब्दुल कादिर बिलाली की गुजारिश आहे स्टेज ते अचनि सभु दोस्त वेहनि हाणे थोरी देरि मुख़्तसिर सलाम थींदो लंगर जो इंतज़ाम आहे मुंहिंजो आवाज़ जिन दोस्तनि ताईं वञे थो जेके ॿियान रस्ते में से मोटी अचो लंगर खाई वञो अल्हम्दुलिल्लाह इन में तव्हांजी भलायूं आहिनि जनाब अब्दुल कादिर बिलाली सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका मुस्तफा मदनी अहमदा
कदवारा मकी अस्सलाम या रहमत लिल आलमीन अस्सलाम ऐ खुदा दा प्यारा रसूल हे सलामे आजिज़ाना तिल कबूल अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या अफ़ुव्वु या करीम अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैह या इलाहल आलमीन या मालिक साईं ये जेका महफ़िल मुबारक सजाई हुई है क़बूल मंज़ूर फरमा ख़ुसूसन जिनजे हिनमें माली जानी तावन फरमायो आया है अल्लाह जो अचण खैरात करण कबूल मंजूर फरमा इलाहुल आलमीन महफिल में जिक्र में कुरान पाक की तिलावत में अहादीस के बयान में रिवायत में का गलती कमी बेशी थी जे अल्लाह ने माफी अता फरमा इन्हें सवाब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की रूह मुबारक को पहुंचा या अल्लाह तमाम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम की रूह के सवाब पहुंचा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा वालिदैन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़वाज मुत्तहरात हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जो न्याणियों पंचन पाक नबी साईं चारी खलीफा हुजूर जो तमाम सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन की अरवाह तय्यबात के सवाब पहुंचा तमाम ताबीन व तबा ताबीन औलिया कामिलीन बुज़ुर्गान दीन शुहदा व सालिहीन आलिम मुजतहिदीन औलिया कामिलीन की रूह के सवाब पहुंचा या अल्लाह जहीं खैरात में सबर तो उनके रिज़्क में रोज़ी में ईमान में हया में इखलाक में इल्म में बरकत अता फरमा उनके आफत बला मुसीबत परेशान में बचा या अल्लाह पाकिस्तान के इस्तेकाम अता फरमा या अल्लाह अंदरूनी बैरूनी खतरात का बचा खुसूसन या अल्लाह काफिर इसराइल यहूदी अमेरिका इंडिया जेके पाकिस्तान जा दुश्मन या अल्लाह उनके अल्लाह उनके नापाक इरादन में रुसवा कर पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरात का बचाए कर उनकी हिफाजत फरमा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो निज़ाम मुस्तफ़ा हुजूर से मोहब्बत पाकिस्तान के हर गली में या अल्लाह पहुंचा या अल्लाह उलमा इकराम उलमा अहले सुन्नत जो सायो से तादर कायम फरमा मुसलमानन के अल्लाह हया अदब दे पाण में मोहब्बत दे फिरकन का बचा मुसलमानन के एक बे के कत्ल करना खुसूसन या अल्लाह जी के बम धमाके चन था इनन का या अल्लाह असन पाकिस्तान के बचा असन में पाकिस्तान में अमन जो गहवारो बना पाकिस्तान मुसलमानन के या अल्लाह समझ अकुल दे जो पंजे पाण के कत्ल कर बेन के नुकसान था पहुंचाई या अल्लाह इन का बचा या इलाहुल आलमीन कुल जहान जो खैर असन जो खैर असा पाण मुसलमानन के एक बे के काफिर करार दिया एक बे सां जंग करन का या अल्लाह बचा या अल्लाह इत्तिफाक इत्तिहाद मोहब्बत नसीब फरमा असा सब जो खात्मो कलमे सा ईमान सा फरमा बबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व बिहक़ ला इलाहा इल्लल्लाह तमाम उलमा जो मेहरबानी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या अफ़ुव्वु या करीम अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैह या इलाहल आलमीन या मालिक साईं ये जेका महफ़िल मुबारक सजाई हुई है क़बूल मंजूर फरमा ख़ुसूसन जिनजे हिनमें माली जानी तावन फरमायो आया है अल्लाह जो अचण खैरात करण कबूल मंजूर फरमा इलाहुल आलमीन महफिल में जिक्र में कुरान पाक की तिलावत में अहादीस के बयान में रिवायत में का गलती कमी बेशी थी जे अल्लाह ने माफी अता फरमा इन्हें सवाब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की रूह मुबारक को पहुंचा या अल्लाह तमाम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम की रूह के सवाब पहुंचा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा वालिदैन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़वाज मुत्तहरात हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जो न्याणियों पंचन पाक नबी साईं चारी खलीफा हुजूर जो तमाम सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन की अरवाह तय्यबात के सवाब पहुंचा तमाम ताबीन व तबा ताबीन औलिया कामिलीन बुज़ुर्गान दीन शुहदा व सालिहीन आलिम मुजतहिदीन औलिया कामिलीन की रूह के सवाब पहुंचा या अल्लाह जहीं खैरात में सबर तो उनके रिज़्क में रोज़ी में ईमान में हया में इखलाक में इल्म में बरकत अता फरमा उनके आफत बला मुसीबत परेशान में बचा या अल्लाह पाकिस्तान के इस्तेकाम अता फरमा या अल्लाह अंदरूनी बैरूनी खतरात का बचा खुसूसन या अल्लाह काफिर इसराइल यहूदी अमेरिका इंडिया जेके पाकिस्तान जा दुश्मन या अल्लाह उनके अल्लाह उनके नापाक इरादन में रुसवा कर पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरात का बचाए कर उनकी हिफाजत फरमा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो निज़ाम मुस्तफ़ा हुजूर से मोहब्बत पाकिस्तान के हर गली में या अल्लाह पहुंचा या अल्लाह उलमा इकराम उलमा अहले सुन्नत जो सायो से तादर कायम फरमा मुसलमानन के अल्लाह हया अदब दे पाण में मोहब्बत दे फिरकन का बचा मुसलमानन के